नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ॿियनि शहरनि जियां जोही में सकाफ़ती रंग निखरी पिया। हर तरफ़ जिए सिंध जिए सिंधी टोपी अजरक वारा जियनि जे गाननि जी गूंज। अहिड़ो प्रोग्राम जोही में एवरग्रीन पब्लिक स्कूल ऐं महराण कोचिंग सेंटर तरफ़ां सकाफ़ती तक़रीब थी गुज़री। रिपोर्ट मुश्ताक अली रोधनानी मुताबिक़ स्टेज के सिंधी सकाफ़ती रिली अजरक दबकिन समेत ॿियनि सिंधी कल्चरनि सां लाॻापियल शयुनि सां सिंगारियो वियो। तक़रीब खे एवरग्रीन पब्लिक स्कूल ऐं महराण कोचिंग सेंटर जे शागिर्दनि तोड़े शागिर्दियाणियुनि पंहिंजे सिंधी सकाफ़त खे मुख़्तलिफ़ तक़रीरूं ऐं सकाफ़ती रंगनि सां भरियल टैबलोस पेश करे प्रोग्राम में आयल महिमाननि खे झूमाइण ते मजबूर करे छॾियो। सकाफ़ती तक़रीब खे एवरग्रीन पब्लिक स्कूल ऐं महराण कोचिंग सेंटर जोही जे अॻवाननि हाकिम मस्तोई ख़ादिम हुसैन विघियो चयो त सिंध जी तारीख़ निहायत ई शानदार क़दीमी आहे। सिंध जी सकाफ़त पूरी दुनिया जे अंदरि हिकु पंहिंजो मुक़ाम ऐं अहमियत रखे थी। हिननि चयो त ज़िंदा क़ौमूं हमेशह पंहिंजी सकाफ़त तारीख़ ऐं तहज़ीब खे कॾहिं बि विसारींदियूं नाहिनि। हिननि चयो त सकाफ़ती प्रोग्राम क़ौम जी सुजाॻी जे लाइ ज़रूरी आहे, पर असांखे तालीम खे वधीक फ़रोग़ ॾियण जी ज़रूरत आहे। माशरे जे अंदरि तालीमी तब्दीली आणे सघे थो। हिन चयो त सिंध जी सकाफ़त सिंध में सब रवादारी बर्दाश्त मोहब्बत अमन ऐं भाईचारे जो दर्स सदियुनि खां समायल आहे। हिननि वधीक ॻाल्हाईंदे चयो त सिंध सूफ़िन ऐं वलियुनि जी सरज़मीन आहे जंहिं रहवासियुनि हमेशह मोहब्बत ऐं अमन जो पैगाम ॾिनो आहे। सिंधी क़ौम हमेशह सिंध दुश्मन कुवतुनि सां मुहाॾो अटकायो आहे। इनखे असां ईअं सम्झो त ही ॾींहुं जीअं ईद जो ॾींहुं हूंदो आहे, ईद करे मल्हाए रहिया आहियूं, छो जो अॼोके ॾींहं खे असां पंहिंजे सकाफ़त जे हवाले सां उनवान ॾिनो आहे ऐं हुन सां गॾु तालीम जो उनवान ॾिनो वियो आहे। हिन मूंखे त छो जेकॾहिं तालीम न आहे त माना असांजी सकाफ़त ज़िंदा न आहे। असांजी सकाफ़त ज़िंदा ई तालीम सां थींदी। जेकॾहिं असांजे क़ौम में तालीम जो शौर नथो अचे, जेकॾहिं असांजी क़ौम तालीम ॾांहुं ध्यानु नथी ॾिए त पोइ असांजो ही सकाफ़त असांजी ही तहज़ीब जेका आहे उहा माना मुंहं जे दणे वांगुरु विसारिजी वेंदी। त बहितर इहो हूंदो त असां पंहिंजे जेको आहे सकाफ़त खे तालीम सां गॾु मल्हायूं, त तालीम जे ज़ेवर खे जेको आहे अॻिते आणियूं। त जीअं जेकॾहिं तालीम न हूंदी त माना असांजी जेका सकाफ़त आहे बिल्कुलु ख़तमु थी वेंदी कटी साणे। सिंधी कल्चर डे सेलिब्रेट कयूं। अॼु जो ॾींहुं अलहमदिल्ला ही ॿार जेके तव्हांखे नज़र अची रहिया आहिनि हिते सभु ख़ुशि आहिनि ऐं इन ख़ुशी में ख़ुशि आहिनि त असीं पंहिंजी सकाफ़त खे 100 सालनि ताईं ज़िंदा रखे सघूं। सिंध जी तहज़ीब जेका हज़ारें साल पुराणी आहे उहा ईअं ज़िंदा हलंदी अचे। तंहिंजे करे ही नंढिड़ो असीं प्रोग्राम को ठाहियो आहे जंहिंमें जेको आहे असीं सिंधी लिबास सिंधी जेके आहिनि सो डांस जंहिं ते ॿार ही रक़्स कंदा ऐं उन खां पोइ सिंधी जेके गाना आहिनि या जेके कलाम आहिनि उहे पेश कंदा ऐं सिंधी सकाफ़त जा टेबलोस पेश कंदा जंहिंमें मुख़्तलिफ़ सिंध जी सकाफ़त जेका आहे उहा ॿारनि नंढनि ताईं अवेयरनेस थी वेंदी। त इहा असांजी सिंध जी पुराणी सकाफ़त आहे जेका हलंदी अचे थी ऐं हलंदी रहंदी।